आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हिन वक्त असां पावर हाउस कराची में मौजूद आहियूं ऐं असां सां गॾु आहिनि पावर इत्तेहाद जा मरकज़ी सेक्रेटरी जनरल जनाब वली मोहम्मद पावर साहब जिन। अचो त साण सां ॻाल्हि ॿोल कयूं। सर, इहो ॿुधायो त पावर इत्तेहाद जी हिन वक़्तु छा सूरत हाल आहे? पावर इत्तेहाद सरगर्म त नज़र न पियो अचे, हिन जी छा वजह आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कमांडो साहब, असांजा उस्तादनि सीनियरनि मोहसन, वॾी महिरबानी अवां जी, अवां असां वटि आयो। साईं, अर्ज़ी आहे त पावर इत्तेहाद या पावर वेलफेयर एसोसिएशन तमामु सुठो हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे जिथां इंसान में राब्ता बि थियनि था, पंहिंजे तंज़ीम जे माण्हुनि सां मेल जोल बि थिए थो ऐं कुझु कम बि थियनि था। सो 2017 में पाण इन जो स्टार्ट वरितोसीं। साईं अब्दुल हसीब अज़ीम साहब जेको पावर राजपूत वेलफेयर एसोसिएशन जो सदर इस्लामाबाद में, साईं जे चवण ते पाण असां तंज़ीम ठाहीसीं ऐं शिकारपुर में, पूरी सिंध में, बल्कि पूरे पाकिस्तान में पहिरीं जेकी मुकमल बॉडी थी उहा साईं कमांडो साहब आहिनि जेको आहे असां शिकारपुर में ठाहीसीं। उनखां पोइ असां मुख़्तलिफ़ जेको आहे ज़िलनि में कमु स्टार्ट कयोसीं ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह तमामु बहितरीनु थियो, जंहिंसां इहो हिकिड़ो मेन फ़ाइदो थियो जो राब्ता थी विया। तक़रीबन हर ज़िले में पंहिंजो को न को बिरादरी जो माण्हू आहे, पोइ कंहिं मुश्किल घड़ी में उन सां माण्हू राब्तो करे वठे थो त को न को हल निकिरे थो। असल ॻाल्हि इहा हुआ मेन जेको आहे त असां उहो उन लेवल जो कमु इन जे करे न करे सघियो आहे त छाकाणि त असां वटि को फिनांस कोन्हे ऐं फिनांस जे लाइ मुकमल को अहिड़ी टीम बि नाहे जोड़ी वई। पावर राजपूत वेलफेयर एसोसिएशन खां पोइ पावर इत्तेहाद या पावर वेलफेयर एसोसिएशन इहे सभु हिकिड़ो ई प्लेटफॉर्म आहे, पर इहे नाला चेंज आहिनि, खणी उहिदा दोस्तनि जा चेंज आहिनि, पर ॻाल्हि सॼी मंशूर मक़सदु सभिनी जो सेम आहे। पोइ हिकिड़ी गॾिजाणी थी जेकी हैदराबाद में थी ऐं उते जेको आहे पाण वरी जेको आहे नई बॉडी थी जंहिंमें मूंखे सेक्रेटरी जनरल कयो ऐं मूं हिननि दोस्तनि खे चयो तमामु वॾो उहिदो आहे, पाण इहो कोन संभाले सघंदासीं, पर दोस्तनि असांखे इहो उहिदो ॾिनो। पोइ उनखां पोइ पाण कोशिशि कईसीं त जेको बिरादरी जे तहत पंहिंजो कमु थी सघे, मिसकिन माण्हुनि में जेतिरी हेल्प थी सघे उहा कयूं। बाज़ाब्ता पोइ को अहिड़ो ख़ासि अमल न थियो, को वॾो को इवेंट या वॾी लेवल ते कमु न थी सघियो। हर दोस्त पंहिंजे हिसाब सां पंहिंजे वफ़ादार जंहिंखां जेतिरो थी सघे पियो बिरादरी जे माण्हू ऐं इंसानियत जे लाइ जेको आहे हू ख़िदमत कनि पिया। जी सर, नाज़रीन खे ॿुधायो त जेको पावर इत्तेहाद हुयो उन में जेको हिन वक़्तु बि पावर इत्तेहाद कमु करे पियो त जेको असांजो अॻूणो चेयरमैन हो अदा बिलाल पंवर, उन कहिड़ी वजूहात जे करे इस्तीफ़ा ॾिनी ऐं उनखे इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे हा या न? साईं अदा बिलाल जेको आहे सीनियरनि असांजा, उन्हनि माशाल्लाह सुठो कमु स्टार्ट वरितो। 2013 में पावर इत्तेहाद जो लोगो मूं ठाहे ऐं 2013 में सोशल मीडिया ते मूं पेज एक्टिव कयो पावर इत्तेहाद जे नाले सां। पोइ ही दोस्तनि जॾहिं इनखे एक्टिव कयो, आई थिंक मुंहिंजे ख़्याल में 15 जे क़रीब जेको आहे हिननि पावर इत्तेहाद 15 या 16 में एक्टिव कयो। पोइ सेम उहो ई लोगो हिननि रखियो ऐं कमु हलायो बहितरीनु। हिन जो ग्रुप बि हुयो जंहिंमें सुठो कमु पियो थिए ऐं व्हील चेयर बि माण्हुनि खे ॾिनो, पैसा बि सपोर्ट पिया करनि, ॾाज ॾावण जे हिसाब सां तमामु बहितरीनु कमु हले पियो। सही वधीक ख़बर कोन्हे छाजे करे हिननि जी तंज़ीम में हिननि जा पंहिंजा उहिदा सिलेक्ट थियल हुया ऐं पोइ अॻिते न हली सघिया, इहो अलाह बहितर ॼाणे, जंहिंजे करे हिननि जी जेको आहे उहा बॉडी डिज़ॉल्व थी वई ऐं ॿीहर इलेक्शन करे ॿीहर उहिदा ॾिना हुया। ऐं साईं जन जो बिलाल साहब जो बि सुठो कमु थियल आहे, असां उनखे इहा ई रिक्वेस्ट कंदासीं त वापसि अचनि ऐं जेको अची करे तंज़ीम में रही करे वरी मिली करे कमु कयूं, बजाए अलॻि अलॻि थियण जे हिकु जाइ ते हिकु प्लेटफॉर्म ते हूंदासीं, इनशाला बहितर थींदो। ई जेको पावर इत्तेहाद में हिन वक़्तु जेको टुटण जा जेके वजूहात ॿुधाया वञनि था त उन में मेन काज़ जेको सियासी इन्वॉल्वमेंट बि आहे। फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं पावर कम्यूनिटी जा दादू में 2 कैंडिडेट उथिया हुते पार्टिसिपेट तौर ते इलेक्शन में, त पावर इत्तेहाद माना डिवाइड थी वियो, कुझु हेॾे सपोर्ट करणु लॻो, कुझु होॾे, उन ते जेको आहे बिखरी विया। इहो सबबु आहे या को ॿियो सबबु? साईं, इन में पावर इत्तेहाद या पावर वेलफेयर एसोसिएशन में सियासी काई बि मुदाख़लत न आहे, छाकाणि त इस्लामाबाद में जॾहिं मूं हुउसि त मीर तैमूर ख़ान पंवर बि उते आया ऐं साईं जेको आहे मीर फ़हद ख़ान पंवर सां बि मुंहिंजी मुलाक़ात थी उते इस्लामाबाद में, मीर शुजाउल्ला पंवर सां बि इस्लामाबाद में मुंहिंजी मुलाक़ात थी, साईं चंगेज़ ख़ान पंवर सां बि थी। सो उहे असांजी तंज़ीम खे सपोर्ट कंदड़ आहिनि।
हमेशह उन्हनि असांखे इहो ई चयो आहे त तव्हांखे किथे बि को बि कमकार हुजे त पहिरियां असांखे तव्हां पाईंदव उते। सो बदकिस्मती इहा आहे त असांजी तंज़ीम उन्हनि सां राब्ते में घटि थी रहे, छाकाणि त हर माण्हू पंहिंजी मसरूफ़ियात में आहे, पोइ उनजे करे जेको आहे डिस्कनेक्ट थी था वञूं, राब्ता नथा थी सघनि। पर असांखे जेतिरी उमेदु आहे उन्हनि मां ऐं होप आहे त इनशाला असांखे हू तंज़ीम जे तहत वॾो सपोर्ट कंदा। रही ॻाल्हि दादू जी जेकी इलेक्शन जो, त हाणे उनमें ईअं थी सघे थो असां हिकु जेको आहे तंज़ीम जे राय था ॾेई सघूं एज़ अ उहिदेदार, त जिथे जंहिं माण्हू जंहिं शख़्सियत जी उते मतिलबु सुठी PR आहे, जेको कमु कंदड़ आहे, असां चाहींदासीं त उनखे वोट मिले। पोइ मीर तैमूर ख़ान पंवर हुजे, मीर शुजाउल्ला पंवर हुजे, जंहिंजो उते ग्रुप सुठो हुजे, जेको उते माण्हुनि खे ॾुख सुख में साथ ॾिए, त हक़ उन जो ई आहे। अक्सर बिस्तर ॾिठो वञे थो त माना हाणे फॉर एग्ज़ाम्पल अवां बि जेको ज़िक्र कयो त ख़बर न आहे त छा ते टुटा या छा मसइला हुया, त तव्हां सेक्रेटरी जनरल आहियो मरकज़ी, त इन मां इहो महसूसु थो थिए त फ़ैसिला पोइ तंज़ीमी तौर ते त नथा थियनि, इंडिविजुअल था थियनि। फॉर एग्ज़ाम्पल कोई प्रोग्राम थियो हुयो जेको कोटड़ी में, उहो बि किन हिकु ॿिनि दोस्तनि जेको आहे इनफ़रादी तौर ते सजेस्ट कयो, उनजी तयारी कई, पोइ उनखे तंज़ीम में इन्वॉल्व कयो। इहो अहिड़ी तरह सां फ़ैसिला करण जे करे तंज़ीम टुटे थी, त तव्हां छा सजेशन ॾींदव आईंदा वरी कहिड़ी हिकमत अमली हुजणु घुरिजे? साईं, असांजी इहा ई सजेशन हूंदी त जेका मोस्ट असांजा सीनियर जेका तंज़ीम में मौजूदु आहिनि ऐं जेका सोशल मीडिया ते बि एक्टिव आहिनि, उन्हनि सां राब्तो कयो वञे ऐं उन्हनि खे आणिजे। छाकाणि त हीउ जेको नौजवान तबिको आहे उहो जज़्बाती आहे, फ़ौरन इहे एक्शन वठनि था, अहिड़ो को फ़ैसिलो करे था वेहनि जंहिंमें तंज़ीम खे नुक़सानु थो पइजे। सो असां इहा ई रिक्वेस्ट कंदासीं जेका असांजे सीनियर मोहसिन आहिनि, वॾा आहिनि, उन्हनि सां मिली करे मशवरो करे तंज़ीम खे ॿीहर फ़ाल कयो वञे ऐं तंज़ीम जे थ्रू माण्हुनि जा कमु कया वञनि। बाक़ी हाणे शुक्र अल्हम्दुलिल्लाह पंहिंजी कम्यूनिटी पूरे पाकिस्तान में तमामु घणी आहे, फॉरेन में बि घणी आहे, ऐं पंवर इंटरनेशनल कम्यूनिटी ग्रुप बि आऊं हलायां पियो, रन कयां पियो। उनखां अलावा पंवर इस्लामाबाद जेको कम्यूनिटी आहे उहो ग्रुप बि आऊं रन पियो कयां। सो इन सभिनी दोस्तनि जा लिंक्स बि आहिनि ऐं उन्हनि सां राब्ते में बि आहियूं। असां सभिनी खे इहा ई रिक्वेस्ट कंदासीं त जेको आहे त मिली करे को हिकिड़ो अॻिते जेको आहे राय अमल जोड़ियो, जंहिंमें तंज़ीम खे को नुक़सानु न पहुचे ऐं पोइते पहल जेका उपसा माण्हू आहिनि उन्हनि में कुझु सपोर्ट अचे उन्हनि जी। ये जो पंवर इताद है कराची में, अवां कुछ अरसे खां वठी कराची में इन वक्त रहो था पिया, तकरीबन साल खां मथे टाइम पीरियड थी वियो आहे, त कराची में पंवर इताद जी छा सूरत हाल आहे? साईं, कराची में पंवर इतिहाद माशाअल्लाह सुठो पियो कमु करे, ऐं जंहिं टाइम में मां कराची में पहिरियां हुयसि 2017 में, त उन टाइम हिते हिकु मुकमल तंज़ीम ठाहीसीं। सो उन में सदर साहब जेको आहे पंहिंजो दोस्त मोहम्मद पंवर खे रखियोसीं ऐं बाक़ी ॿिया उहिदा बि विरायासीं, त ऐं सभिनी जूं उमेदूं बि हूं। दोस्त मोहम्मद माशाअल्लाह हिकु तमामु नाइस पर्सनैलिटी आहे। बदकिस्मती पोइ मां निकिरी वियुसि इस्लामाबाद, दोस्त पाण में राब्ते में रहिया न रहिया, इन जे करे तंज़ीम जेको आहे माना कराची जी बि मुकमल न थी सघी, ऐं जेको आहे जिथे हुयो पंहिंजे हिसाब सां कमु पियो करे, तंज़ीम जे हिसाब सां कमु न पियो थी सघे। त वरी हींअर तव्हां जॾहिं कराची में वापसि आया हो, त हिन वक़्तु वरी तंज़ीम खे हिते मुतहरिक करण जे लाइ को किरदारु? साईं, जॾहिं ॿीहर वरी कराची मूं जॉइन कयो, तक़रीबन मूंखे साल थी वियो आहे। सो मूं ॾाढी कोशिशि कई त बिरादरी खे वरी बि कराची में जोड़ण जी, ऐं पंहिंजे वफ़ादार ऐं हिकु अधु एक्टिविटी बि मूं कई, शायदि सोशल मीडिया ते शेयर कईसीं, दोस्तनि ॾिठी आहे या न ॾिठी आहे। सो दोस्त मोहम्मद पंवर वटि बि थी, ऐं उनखां अलावा दोस्त मोहम्मद पंवर जे पंहिंजो होटल ते बि थी हुई, ऐं कोशिशि करे दोस्तनि खे इकठे कयोसीं। हिते जुमन पंवर आहे, शांति नगर में रहंदो आहे, एडवोकेट आहिनि, उन्हनि सां बि मुलाक़ात थी तंज़ीम जे बारे में। इहे मोस्ट सीनियर आहिनि, त तंज़ीम खे एक्टिव कयो वञे। ॿियो पंहिंजो आहे हिते इंस्पेक्टर अब्दुल हमीद पंवर साहब, साईंजन सां बि पंहिंजी मुलाक़ात थी तंज़ीम जे बारे में। सो बसि साईं, मसइलो इहो ई अचे थो त हर माण्हू अॼुकल्ह पाण खे बिज़ी करे छॾियो आहे तमामु घणो, छो असां पाण छो न हुजूं। सो इन जे करे तंज़ीम जे लाइ टाइम कढणु तमामु माना हिकु ॾुखियो थी वियो आहे। असां सभिनी खे इहा ई रिक्वेस्ट कंदासीं त बाबा वरी बि जेको आहे पंहिंजे मसरूफ़ दुनिया मां थोरो टाइम तंज़ीम खे बि ॾियूं, ताकी तंज़ीम पंहिंजी एक्टिव रहे। हिन वक़्तु तव्हांजो कराची में छा मसरूफ़ियात आहिनि? साईं, बसि शुक्र अल्हम्दुलिल्लाह पंहिंजो नंढे पैमाने ते हिकिड़ो कमु आहे। मुंहिंजी पंहिंजी कंपनी आहे ग्रीन कंस्ट्रक्शन कंपनी, जेको DH ऐं बहरिया में कमु हले पियो। बहरिया में हिन वक़्तु पंहिंजा आहिनि माशाअल्लाह 3 प्रोजेक्ट हलनि पिया। सेवरेज जो प्रोजेक्ट आहे, ऐं उनखां अलावा पंहिंजो बेंगलोर में आहे, पंहिंजा घर पिया ठाहियूं, ऐं फ्लैटनि जो बि कमु आहे,
ऐं उन सां कठे वाक़वे मुकमल पिया कयूं। शुक्र अलहमदुल्ला अल्लाह पाक ॾिए पियो। सो इस्लामाबाद में बि कंस्ट्रक्शन हुई, उन खां पोइ वरी हिते अची कराची जॉइन कयोसीं त कराची में इस्लामाबाद खां वधीक असांखे मज़ो आयो आहे। सो हिते कयूं पिया, कंस्ट्रक्शन जी फील्ड आहे असांजी। साईं वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो। साईं वॾी महिरबानी, लख लाइक़। मां सचाई न्यूज़ जो तमामु फ़ैन आहियां। इस्लामाबाद में बि सचाई न्यूज़ जो आऊं रिपोर्टर तौरु बि कमु कयो इस्लामाबाद लाइ। सो सचाई न्यूज़ मां तमामु घणो मुतमिन आहियां। ऐं साईं कमांडो साहिब जी वॾियूं महिरबानियूं। ऐं जेको आहे साईं हिकु अहिड़े इलाइक़े खां अॼु निकिता आहिनि जेको ही पैगाम खणी, जेको नामुमकिन आहे, हर माण्हू नथो करे सघे, हर माण्हू जे वस जी ॻाल्हि न आहे। सचाई न्यूज़ पहिरियों जॾहिं अख़बार ईंदी हुई उहा बि माशाल्लाह साईं पाण जेको आहे बाइक ते जेको आहे सभिनी खे वञी पहुचाईंदा हुया। हाणे माशाल्लाह एॾो बहितरीनु थी वियो आहे जो सचाई चैनल स्टार्ट कयो अथऊं। साईं जन जी वॾी महिरबानी आहे ऐं मतिलबु वॾी महिनत आहे, जफ़ाकशी जिदोजहद आहे। असां त साईं सां पूरो साथ ॾींदासीं जेको असांखे थींदो। ऐं ॿियनि दोस्तनि खे बि रिक्वेस्ट आहे त उहे बि सचाई खे जॉइन करनि। ऐं सचाई तमामु वॾो ज़बरदस्त प्लेटफॉर्म आहे ऐं वाक़ई जहिड़ो नालो आहे सचाई तीअं। नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।